सऊदी अरब मके जे बारे में हैरान कंदड़ मालूमात। नंबर 1, हिते पानी महांगो ऐं तेल सस्तो आहे। नंबर 2, हितां जे रस्तनि जी मालूमात मर्दनि खां वधीक औरतुनि खे आहे ऐं हिते मुकमल ख़रीदारी औरतूं ई कंदियूं आहिनि, पर पर्दे में रही करे। नंबर 3, हितां जी आबादी 4 करोड़ आहे ऐं कारूं 9 करोड़ खां बि वधीक आहिनि। नंबर 4, मके शरीफ़ जो किचिरो शहर खां 70 किलोमीटर जबलनि में उछलायो वञे थो। नंबर 5, हितां जो ज़मज़म पूरो साल ऐं पूरी दुनिया में वेंदो आहे ऐं हिते बि पूरे मके ऐं पूरे सऊदी में इस्तेमाल थींदो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾींहं ताईं घटि न आहे थियो। नंबर 6, सिर्फ़ मके में हिक ॾींहं में 3 लख मुर्गियुनि जी खपत हूंदी आहे। नंबर 7, मके में कॾहिं बि पाण में झेड़ा झटा न आहिनि थींदा। नंबर 8, सऊदीया में अंदाज़न 30 लख भारती, 18 लख पाकिस्तानी, 16 लख बांग्लादेशी, 4 लख मिस्री, 1 लख यमनी ऐं 3 मिलियन मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू कमु कनि था।